अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ संगत मां हां ज़ारा हुसैन। सबका पहिरीं हिकु नज़र हिन वक़्त जी ख़ास ख़बरुनि ते। सेनेट चूंड लाइ नामज़दगी फारम जमा कराइण जो सिलसिलो जारी। इलेक्शन कमीशन तरफ़ां नामज़दगी फारम जमा कराइण जी तारीख़ में सुभाणे ताईं बाध। क़ौमी असेंबली जे स्पीकर पारां गिरफ़्तार मेंबरनि जा प्रोडक्शन ऑर्डर जारी करण जो फ़ैसिलो। मुखालिफ़ धुर जे अॻवान शहबाज शरीफ़, खुर्शीद शाह, ख्वाजा आसिफ ऐं अली वज़ीर जे लाइ दरख़्वास्तूं जमा। समूरनि गिरफ़्तार मेंबरनि खे 2 मार्च ताईं इस्लामाबाद पहुचायो वेंदो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त PTI जी क़यादत खे पंहिंजनि ई मेंबरनि ते शक आहे। हिक पासे महांगाई सबबि माण्हू परेशान आहिनि, ॿिए तरफ़ सिंध जे अवाम खे गैस न पई मिले। आइन मूजिबि सभ खां वधीक गैस पैदा कंदड़ सूबे जो पहिरीं हक़ आहे। सिंध हुकूमत पंजाब में कणक जो अघु फी मण 1800 रुपया मुक़रर करण वारे फ़ैसिले खे आबादगार दुश्मन करार ॾेई छॾियो। ज़राइत वारे सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त मुल्क अंदरि आबादगार अॻई मौशी बहरान जो शिकार आहिनि। कणक जो अघु 2000 रुपया फी मण मुक़रर न थियो त ॿीहर बहरान पैदा थींदो ऐं अटे जो अघु वधी वेंदो। मुल्क में कोरोना विघे वधीक 31 मरीज़नि ज़िंदगी जी जंग हाराए छॾी। मर्ज़ सबबि फौतियन जो अंग वधी 12,307 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,404 नवां केस ज़ाहिर। मुतासिर मरीज़नि जो अंग 5,63,029 ताईं पहुची वियो। MCOC जो चवणु आहे त हिन वक़्तु मुल्क अंदरि कोरोना जे फाल केसनि जो अंग 25,635 रहिजी वियो आहे। घोटकी जे चना स्टाफ वटि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जे होटल ते फायरिंग। पीपल्स पार्टी अॻवान सैयद नादिर अली शाह जिलानी जो भाइटो आफ्ताब शाह क़तल, संदसि सौट सचल शाह ज़ख़्मी। रतो देरो भरिसां मामूली ॻाल्हि तां सियांच ऐं जोया बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि हिकु नौजवान क़तल, मासूम नीगर समेत 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। जोंगल वेझो मोनी स्टाफ वटि पहोड़ बिरादरी जे 2 धुरियुनि में पुराणी तकरार तां झेड़ो। फायरिंग जी ॾे वठ में सुहिणो पहोड़ मारिजी वियो, धुरियुनि में छिकताण। बख्शापुर वेझो इंडस हाईवे ते राणी स्टाफ वटि ट्रैक्टर जो कार खे टक्कर, बारड़ो फयाज़ 6 ॼण फौत, 3 ॼणा ज़ख़्मी। गंबट भरिसां क़ौमी शाहराह ते कोच ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 3 औरतूं फौत, 1 ज़ख़्मी। पीरोसण लॻ मलिक चौधगी वटि मोटरसाइकिल जे टक्कर में पीरसन फौत।